वेलकम बैक नाज़रीन। टी वाले बुलेटिन में अवां खे भले कार कंदासीं। अवां खे आगाह कयूं, पंजाब पुलिस तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान के घर जो दरवाज़ो टोड़ींदे अंदर दाख़िल थी। अवां खे आगाह कयूं पिया, पीटीआई चेयरमैन इमरान खान इस्लामाबाद पहुतो है। पीटीआई चेयरमैन इमरान खान अॼु पेशी लाइ इस्लामाबाद पहुतल है। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ से शुरू कई पिया। पंजाब पुलिस तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान के घर जो दरवाज़ो तोड़ी अंदर दाख़िल थी है। समाज पार्क के भरपासे में ऑपरेशन जो कयो वो मुकम्मल कयो पियो है। केतराई कारकुन पीटीआई जा गिरफ़्तार थिया आहिनि। इलाइक़े के मुकम्मल तौर सील करे ॻरी मशीनरी से कैंपूं पटियूं वयूं आहिनि। पीटीआई कारकुननि पारां सख़्त मज़ाहमत कंदे पुलिस एहलकारनि ते पथराव कयो वियो आहे। इमरान खान के घर मां 16 राइफलूं हथायूं आहिनि। वज़ीर आज़म तौर इमरान खान के इहे राइफलूं ॾिनियूं वयूं हुयूं। बिल्कुल नाज़रीन, अवां खे आगाह कयूं पिया, लाहौर का पंजाब पुलिस इमरान खान के घर जो दरवाज़ो तोड़े अंदर दाख़िल थी है। अवां खे आगाह कयूं पिया, ज़मान पार्क में पुलिस पीटीआई चेयरमैन इमरान खान के घर अंदर दाख़िल थी। पंजाब पुलिस तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान के घर जो दरवाज़ो तोड़े अंदर दाख़िल थी वही। ज़मान पार्क के भर पासे में ऑपरेशन मुकम्मल कयो वियो आहे। खबर आवाज़ से शेयर कई पिया। पंजाब पुलिस तहरीक इंसाफ के चेयरमैन इमरान खान के घर जो दरवाज़ो तोड़े अंदर दाख़िल थी है। समान पार्क के भरपासे में ऑपरेशन मुकम्मल कयो पियो है। केतराई कारकुन पीटीआई जा गिरफ़्तार थिया आहिनि। बिल्कुल नाज़रीन, नई हवाले से असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर एंकर पर्सन साफ़ी फयाज़ नाज साहिब असां सां लाइन ते मौजूद आहे। इस्लामाबाद का ब्यूरो चीफ नज़ीर चारण असां सां लाइन ते हूंदो। जी नज़ीर, आगाह कजो, पीटीआई चेयरमैन इमरान खान ज़मान पार्क जे घर जो दरवाज़ो तोड़े पुलिस पहुती है। अवां तफ़सील ॿुधाइजो त इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि। जी बिल्कुल, अदालत तरफा गुज़िरियल ॾींहुं इहो हुकुम ॾिनो वियो त इमरान खान जे जेके गिरफ़्तारी वारंट आहिनि उन्हनि खे फ़िलहाल हिकु ॾींहं लाइ मुअतल कयो वञे ऐं इमरान खान जेको आहे सो इस्लामाबाद जे सेशन अदालत में पाण मुरादो पेश थींदो। ऐं अदालत इहो बि हुकुम ॾिनो हो त जेको आहे सो इमरान खान जेको अदालत में पेश थींदो उन सां गॾु जेके तहरीक इंसाफ जा जथनि में जे टोलनि जे सूरत में जेके डंडा बरदार ऐं गुलेल खणी ऐं हथियार जेके खणी घुमंदा हुआ उन्हनि ते जेको आहे सो पाबंदी लॻाई वई। ऐं पर उन जे बावजूदि अदालत जे हुकुमनि खे छुॾींदे जेको आहे सो तहरीक इंसाफ जा कारकुन हिकु दफ़ो ॿीहर जीअं ई ज़मान पार्क मां तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान खान ऐं इस्लामाबाद जे सेशन अदालत में पेश थियण लाइ लाहौर खां रवानो थियो त उते जेको आहे सो वॾी तइदाद में तहरीक इंसाफ जा कारकुन हिकु दफ़ो ॿीहर जेके आहिनि सो डंडा बरदार थी करे पुलिस जे मथां गुलेलनि ज़रिए पथराव कयो वियो। जंहिं बैदि जेको आहे सो पंजाब इंतिज़ामिया इहो फ़ैसिलो कयो वियो त हाणे जेको आहे सो इन जेको रद्दमल इन्हनि तहरीक इंसाफ जे कारकुननि तरफ़ां जथनि जे सूरत में ऐं पथराव जे सूरत में ॾिनो आहे उन ख़िलाफ़ जेको आहे सो सख़्तु एक्शन कयो वेंदो। जंहिं तहत जेको आहे सो पंजाब पुलिस जेको आहे सो गॾियल तौर ते हिकु एक्शन कंदे जेको ज़मान पार्क जी जेकी गेट आहे उहा जेको आहे सो टोड़े छॾी आहे ऐं अंदरि जेको आहे सो तलाशीअ जो जेको मरहलो आहे उहो शुरू थी चुको आहे। छो जो ज़रिए वटां इन ॻाल्हि जो बि इंकशाफ थियो त गुज़िरियल 2 ॾींहं अॻु में जेको आहे सो कालदम तंज़ीम जा जेके अॻुवान हुआ उहे जेके आहिनि सो ज़मान पार्क अंदरि मौजूदु हुआ ऐं इन ॻाल्हि जो बि इंकशाफ थियो त वॾे तइदाद में जेको आहे सो पहिरीं खां ई जेको आहे सो तहरीक इंसाफ जे कारकुननि जेके गुंडनि जे सूरत में जेके रोडनि ते निकितल हुआ उन्हनि प्लानिंग तहत जेको आहे सो वॾी तइदाद में गुलेल ऐं पत्थर ऐं उन सां गॾोगॾु जेके डंडा हुआ उहे जेके आहिनि सो अॻुवाटी जेको आहे सो ज़मान पार्क जे अंदरि जमा करे छॾिया। ऐं इहे बि इतला हुआ त वॾे तइदाद में जेके आहिनि सो हथियार बि उते ज़मान पार्क जे अंदरि मौजूदु आहिनि। जंहिं तहत जेको आहे सो पुलिस एक्शन खणंदे ज़मान पार्क जी गेट तोड़े छॾी आहे ऐं वॾी तइदाद में जॾहिं पुलिस एक्शन खणी रही हुई त हिकु दफ़ो ॿीहर तहरीक इंसाफ जा कारकुन डंडा खणी ऐं पुलिस जे मथां पथराव कयो। जंहिं दौरान वक़्फ़े सां जेको चकरनि जो सिलसिलो उहो जारी रहियो ऐं आख़िरकार पुलिस पंहिंजे ऑपरेशन में हिन वक़्तु जेको आहे सो कामयाब थी चुकी आहे ऐं ज़मान पार्क जी जेके गेट आहे उहा टोड़े करे अंदरि दाख़िल थी चुकी आहे ऐं जेको तलाशी वारो जेको मरहलो आहे उहो जेको आहे सो हिन वक़्तु जारी आहे। जॾहिं त ज़मान पार्क खां जीअं ई इमरान खान इस्लामाबाद जे सेशन अदालत में पेश थियण जे लाइ जीअं ई लाहौर खां निकितो त उते जेको आहे सो मुख़्तलिफ़ रोडनि तां जेके कारकुन आहे उहे जथनि जे सूरत में निकिरी आया ऐं हिन वक़्तु बि इस्लामाबाद जा जेकॾहिं लाहौर खां पोइ जेकॾहिं इस्लामाबाद जी सिचुएशन जी ॻाल्हि कंदासीं त G11 जेके तारीख़ में पहिरियों भेरो जिते एफ कचहरी में इस्लामाबाद में तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान खान खे पेश थियणो अदालत में। पर इमरान खान इहो वाहिद माण्हू आहे जेको हिकु त मुलज़िम ऐं ॿियो जेको आहे सो उन जी इब्तिदा ते अदालत जी जेकी चैम्बर आहे उहा जेको आहे सो एफ कचहरी मां मुंतक़िल करे G11 रखी वई आहे जिते तहरीक इंसाफ जुडिशल कॉम्प्लेक्स में जिते तहरीक इंसाफ जो चेयरमैन इमरान खान जेको आहे सो कुझु देरि खां पोइ अदालत में पेश थियण वारो आहे। इन सां गॾोगॾु G11 जे तरफ़ जेके रस्ता आहिनि उहे मुकमल तौर ते
सील किया विया आहिनि। इस्लामाबाद पुलिस सां गॾोगॾु रेंजर्स जा एहलकार बि वॾी तइदाद में हाइलाइट बीठल आहिनि। पंजाब पुलिस जी जेकी नफ़री आहे उहा वधीक जेको आहे पिण तलब कई वई आहे। हिन वक़्तु जेके G11 जी सूरत जी ॻाल्हि कंदासीं त जेके इंटरनेट सर्विस आहे उहा इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ सेक्टरनि में बंदि कई वई आहे ऐं जेको आहे उन सां गॾोगॾु पेमरा तरफ़ां बि इहो नोटिफिकेशन जारी कयो आहे त तहरीक इंसाफ़ जे तरफ़ां जेकॾहिं जथनि जे सूरत में या डंडा बरदार या गुलेल जे ज़रिए जेकी रैली कढी थी वञे उन ते जेको आहे मीडिया ते ॾेखारण ते पाबंदी हूंदी, छो जो तहरीक इंसाफ़ जी हमेशह सियासत रही आहे त कहिड़े बि तरीक़े सां जेको आहे कुझु जेको आहे मुल्क में इंतशार फैलायूं ऐं अफ़रा तफ़री फैलायूं त जीअं जेको नज़ीर आगाह कजो त हिन वक़्तु समाज पार्क जी छा सूरतहाल आहे ॿुधाए पियो वञे त ऑपरेशन मुकमल कयो पियो आहे ऐं गॾोगॾु इहा बि ख़बर आहे त वज़ीर आज़म तौरु इमरान ख़ान खे जेके राइफलूं ॾिनियूं वयूं हुयूं उहे बि हथायूं आहिनि ऐं उन सां गॾु गोलियूं बि वज़ीर इमरान ख़ान जे घरां हथायूं आहिनि। जी बिल्कुलु इन ॻाल्हि जो जेको आहे सो हक़ीक़तन जेको आहे सो गुज़िरियल ॾींहुं इंकशाफ थियो हो ऐं राति खां ई जेको आहे इन मामले ते जेको आहे सो बहस हली रहियो हो त जेके कालादम तंज़ीम जा अॻुवान जेके ज़मान पार्क अंदरि 2 ॾींहं अॻु में मौजूदु हुआ ऐं उहे जेके हथियारनि सां लैस थी करे इमरान ख़ान सां मुलाक़ात कई ऐं उहे जेके आहिनि सो उहे हथियार सिर्फ़ु उन्हनि वटि न हुआ पर उहे वॾे तइदाद में गाॾियुनि जे ज़रिए जेको आहे सो उहे हथियार ज़मान पार्क जे अंदरि पहुचाए विया जिते जेको आहे गुज़िरियल ॾींहं खां ई जेके बैरियर लॻाया विया ऐं जेको सिक्योरिटी जो इंतज़ाम हो इंतिहाई सख़्तु कयो वियो ऐं कंहिंखे बि जेको आहे ज़मान पार्क जे अंदरि अचण वञण जी इजाज़त न ॾिनी वई हुई, जंहिंजो मिसाल यास्मीन राशिद खे बि जेको आहे सो ज़मान पार्क जे गेट ते पुलिस एहलकारनि रोकियो हो ऐं उन जी गाॾी जी तलाशी वठी रहिया हुआ जंहिं ते यास्मीन राशिद एहतजाज बि कयो हो ऐं पर पुलिस इंतज़ामिया ऐं पंजाब इंतज़ामिया इहो ई चवणो हो त असां सिर्फ़ु जेको आहे सो कंहिंखां जेको आहे सो विहणु नथा चाहियूं ऐं न कोई अहिड़ो सख़्तु रद्द अमल या एक्शन खणण था चाहियूं, असां सिर्फ़ु आइनी कानून मूजिबि जेको तलाशी वारो मरहलो आहे उहो मुकमल करणु चाहियूं था। जंहिं बैदि इन अहिड़नि इंकशाफनि खां पोइ जेको आहे सो पंजाब हुकूमत तरफ़ां ऐं पंजाब इंतज़ामिया तरफ़ां इहो फ़ैसिलो कयो वियो त ज़मान पार्क जी मुकमल तौर ते जेकी आहे सो तलाशी वरिती वेंदी ऐं अॼु सुबुह जीअं ई इमरान ख़ान ज़मान पार्क मां निकितो त पुलिस जा वॾा अटाला ज़मान पार्क पहुची जिते जेको आहे तहरीक इंसाफ़ जे जथनि जे कारकुननि डंडा खणी जेको आहे पुलिस जे मथां वसाया, पोइ मजबूरन जेको आहे सो पंजाब इंतज़ामिया तरफ़ां सख़्तु कदम खणणो पियो ऐं ज़मान पार्क जे गेट तोड़े ज़मान पार्क जे अंदरि जेको इमरान ख़ान जी घर आहे उहा जेको आहे सो अंदरि दाख़िल थी चुका आहिनि ऐं तलाशी जेको मरहलो आहे हिन वक़्तु जेको आहे सो अञा ताईं जेको आहे सो जारी आहे पर जेके हिन वक़्तु ताईं जेके इतला मिलिया आहिनि त उन्हनि में इहो वाज़ह तौर ते इतला मिलिया आहिनि त जेको आहे ज़मान पार्क जे अंदरां वॾे तइदाद में जेके गोलियूं आहिनि उहे हथायूं आहिनि ऐं जेके राइफलूं ऐं जेके हथियार आहिनि उहे बि जेके आहिनि सो मिलिया आहिनि ऐं इहो हिकु वॾो सवालिया निशान आहे त जेको हिकु पार्टी जो ठीकु आहे नज़ीर, वॾी महिरबानी। अवां खां इन मामले बाबति अपडेट वठंदा रहंदासीं।